मुझा प्यारा दोस्तों भाईरो, जुम्मे शरीफ जो मुबारक दिहाड़ो आ, सरवर आलम ताजदार कायनात फख्र मौजूदात सोने महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आली शाना अक्सरू अलैहि सलात मिन यौमिल जुमा, जुम्मे जो ॾींहुं अचे त तव्हां मुंहिंजे मथां घणी सलात पढ़ंदा कयो। हूं त हर ॾींहं में सलात पढ़जे, हर रात में सलात पढ़जे, हर सुबह सलात पढ़जे, हर शाम सलात पढ़जे। सलात दिलुनि जो नूर आ, अखियुनि जी थधाण आ। दुरूद दर्द लाहे छॾींदो आ, गम मेटे छॾींदो आ। दुरूद दिल जी तार गुंबद ख़दरा सां जोड़े छॾींदो। उम्मती के पंहिंजे नबी सां कुर्बत ऐं वेझराइप ॾियण वारी शइ दुरूद अथव। अगर चाहियो था त अल्लाह राज़ी थिए त दुरूद पढ़ो, अगर चाहियो था त मदीने वारो साईं राज़ी थिए त दुरूद पढ़ो, अगर चाहियो था त तव्हांजे रिज़्क में, इज्जत में, माल में, दीन में बरकतूं पवन त दिलबर नबी ते सलात घणी पढ़ो। दुरूद दर्दन जी दवा आ, मर्ज़न जी शफा आ। दुरूद अल्लाह जी रज़ा आ। दुरूद मालिक करीम जे रहमत, बरकत, अता ऐं सखा जो हक़दार तव्हांखे बणाइण वारो। हजार वज़ीफ़ा आहिनि, हजार विर्द आहिनि, पर दुरूद जहिड़ो ॿियो को विर्द वज़ीफ़ो आहे। हमेशा दुरूद पढ़णो आहे, हर वक्त दुरूद पढ़णु खपे, जेतिरो वक्त मिले दुरूद पढ़ो। पर जुम्मे शरीफ जो ॾिहाड़ो साईं जन ताकीद फरमायो आहे त जुम्मे जे ॾींहुं मूं ते घणी सलात। छो? فإنه يوم مشهود تشهده الملائكة। जुम्मे जो ॾिहाड़ो मशहूद ॾिहाड़ो आहे। इन ॾिहाड़े में फरिश्ता धरती ते पखिड़िजी वेंदा आहिनि ऐं जेकी बि दुरूद पढ़ण वारा आहिनि उन्हनि जा दुरूद खणी ऐं दिलबर मुहम्मद जे हुज़ूर में तोहफ़े जे तौर ते पेश कंदा आहिनि। हबीब घुमंदे हलंदे खानगढ़ शरीफ जे पासे में वियासीं, दरगाह करमाबाद में पहुतासीं, तुंहिंजे आशिकनि जो इज्तिमा लॻो पियो। हड़नी गरजी तो ते सलात पे पढ़ी। उहे फरिश्ता हिक तोहफ़े जी सूरत में इहो दुरूद खणी हबीबन जी बारगाह में पहुचाइनि था। जेॾी महिल सुहिणा हबीब इहो तोहफ़ो पहुचे थो त पाण क़बूल फरमाइनि था। ऐं साईं फरमाइनि था त मूं वटि हिकिड़ो नूर जो दफ़्तर आहे। छा आहे? ॻाल्हायो। नूर जो दफ़्तर आहे। मुंहिंजा जेके बि उम्मती मूं ते सलात दुरूद पढ़नि था, मां उन दफ़्तर में उन्हनि जो नालो लिखी छॾियां थो। छा था चओ करमाबाद अचण वारो? छा पंहिंजो नालो सोने नबी जे दफ़्तर में लिखाईंदो? लिखाईंदो नालो त पोचो गरजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।
मुझा सोना हबीब फरमाइन था त जुम्मे जो मशहूद ॾियारो आ फरिश्ता गली गली नगर नगर शहर शहर हाज़िर थींदा आहिनि तव्हांजा दुरूद तोहफ़े जे सूरत में खणी मूं वटि ईंदा आहिनि पर ॿी रिवायत में आ त जेकॾहिं को सिक मां मुहब्बत मां सलात पढ़े थो उन जे चपन मां आवाज निकरन था ये आवाज गुंबद खदरा में मदीने वारो साईं पाण ॿुधे थो फरिश्ता भी पहुंचाइन था जिए उहे भी गवाह रहन शाहिद रहन तवाजे इने नेक अमल जा मलाइक शाहिद बणजन पर ॿुधण जे ला मुझो सोनो हबीब पाण दुरूद ॿुधे भी थो साहब अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हींअर त असांजा दुरूद ॿुधो पिया पर जॾहिं तव्हां दुनिया तां परदो करे वेंदो जॾहिं तव्हां मज़ारे अनवर में जलवगर थींदो हबीब पोइ असांजा दुरूद ॿुधंदो या न पोइ असांजूं सलातूं तव्हां ताईं पहुचंदियूं या न साईं फरमाइनि था हा हा जीअं हींअर ॿुधां थो वफ़ात खां पोइ बि ईअं तव्हांजा दुरूद ॿुधंदुसि सुभान अल्लाह फ़इन्न नबी अल्लाह हय्युन युरज़क़ बेशक अल्लाह जो नबी पंहिंजे मज़ार में भी ज़िंदा हूंदो आहे उन खे रब वटां रिज़्क़ रोज़ी भी ॾिनी वेंदी आहे फ़इन्न अल्लाह हर्रम अलल अर्द अन तकुल अजसादल अंबिया धरती जे मथां रब हराम करे छॾियो आहे ज़मीन नबियनि जे जिस्मनि खे न खाईंदी आहे मिट्टी उन्हनि जे बदननि खे नुक़सान न पहुचाईंदी आहे अल्लाह जा नबी जीअं ज़ाहिरी ज़मीन ते ज़ाहिर ज़हूर ज़िंदा हूंदा आहिनि तीअं पंहिंजे मज़ार में पंहिंजे क़ब्र में भी हयात ज़िंदा मौजूद हूंदा आहिनि हबीब फरमाइनि था तव्हांजा दुरूद हींअर बि ॿुधां थो मज़ार में पहुचण खां पोइ बि तव्हांजा दुरूद ईअं ई ॿुधंदुसि ए उम्मतियो जॾहिं जुमे जो ॾियारो थिए त इन ॾियारे ते मूं ते घणी सलात घणो दुरूद पढ़ंदा कजो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह चो चो सल्लल्लाहु अलैहि या सोने हबीब जी हदीस आ साईं फरमाइनि था जेको मोमिन बानो जुम्मे जे ॾियारे ते 1000 भेरा मूं ते दुरूद पढ़े घणा भेरा 1000 भेरा मूं ते दुरूद पढ़े क़यामत जे ॾियारे में एतिरो मूंखे वेझो हूंदो जो उन जो कुल्लो मुझे कुल्ले सां गसंदड़ हूंदो एतिरो मूंखे करीब हूंदो सुभान अल्लाह भाइरो छा चाहियो था तव्हांखे मदीने वारे जो कुर्ब नसीब थिए कहिड़ा कहिड़ा चाहियो था खपे कंहिंखे दौलत खपे कंहिंखे पैसो खपे कंहिंखे कुर्सी खपे पर हिन आशिकनि खे मोहम्मद मिठो खपे मदीने वारे जो प्यार खपे हुजूर जो कुर्ब खपे लजपाल नबी जी वेझड़ाई खपे खपे या न खपे जंहिंखे खपे सो दिल सां पढ़े पंहिंजी दिल वारी तार ज़बान सां जोड़े पहुचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका।